नيوسعيدآباد शहर में बिजली जे लोड शेडिंग जे गलत टाइमिंग खिलाफ सिविल सोसाइटी पारां जबरदस्त एहतजाज हेस्को अमलदार एहतजाज कंदड़नि वटि पहुची विया। ॿियो लोड शेडिंग 1 कलाक ख़त्म करण जो ऐलान, मसइला हल करण लाइ कमेटी क़ाइम। तफ़सील मूजिब नيوسعيدآباد में हेस्को इंतज़ामिया तरफ़ां राति जो 12:15 बजे खां 2:30 बजे ताईं बिजली जी लोड शेडिंग करण सबबि अवाम खे पहुतल तकलीफ़ुनि ते सिविल सोसाइटी अॻुवाणनि अब्दुल वाहिद उमराणी ऐं वक़ार अहमद लाखो जी अॻुवाणी में प्रेस क्लब नيوسعيدآباد अॻियां प्ले कार्ड खणी ज़बरदस्त एहतजाज कयो वियो। उन दौरान जंग एक्शन कमेटी जे सिकंदर समूह, SUP रफ़ीक तुर्क, सुहेल कुरैशी, ह्यूमन राइट्स जे अज़ीज़ अहमद मेमण जी सरवाणी में सवें शहरीन शरीक थी विया। एहतजाज कंदड़ हेस्को जे ग़लत टाइम ते लोड शेडिंग वारे अमल ते उन्हनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन दौरान SDO हेस्को सब डिवीज़न नेमतुल्ला सांद प्रेस क्लब पहुची वियो ऐं एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं कयूं ऐं ॿुधायो त चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर हेस्को हैदराबाद अब्दुल हक मेमण ऐं जनरल मैनेजर अब्दुल सत्तार मेमण नيوسعيدآباد जे शहरनि जे तकलीफ़ जो अहसास कंदे लोड शेडिंग जे वक़्त में 1 कलाक जी छूट ॾिनी आहे। हाणे राति जो 12:15 बजे खां मुने बजे ताईं लोड शेडिंग थींदी। उन मौक़े ते 10 ॼणनि ते मुश्तमिल कमेटी जोड़ी वई जेका शहरियुनि बिजलीअ बाबति मसइला लाॻापियल अथॉरिटी खां हल कराईंदी। अब्दुल वाहिद उमराणी, सोच TV, नيوسعيدآباد। खाइन सॼी राति घिटियुनि में वेही गुज़ारींदा। उन खां पोइ हीउ अहिड़ो परेशानी अहिड़ो माहौल लॻो पियो आहे। हिकिड़ो पंखो आहे सिर्फ़ु असां खां, पंखो त असां पंहिंजे मथां हलायूं, उन जो बि असां खां हक़ु खसियो वियो आहे। इहो हिते सैदाबाद में कहिड़ो तरीक़ो आहे? असां सिविल सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां PTI असांजा दोस्त आहिनि, हिकबरान पार्टी में आहिनि। असां वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान खां मुतालबो था करियूं त नيوسعيدآباد में हीअ जेका हथरादू ॼाणी वाणी लोड शेडिंग कई वई आहे उन खे ख़तमु कयो वञे। ॿियो असांजो को बि मुतालबो कोन्हे, ज़ाती असांखे का बि शइ कान खपे। असां था चऊं केतिरी आबादी आहे नيوسعيدآباد शहर जी, ऐं सभई राति जी तारीख़ीअ में ऊंदाह में वेठा आहिनि। इन ऊंदाह जे करे राति में चोरियूं बि थी सघनि थियूं, वारदातूं बि थी सघनि थियूं, माण्हुनि जी जान ऐं माल जो नुक़सानु थी सघे थो। असां अॼु ही पुरमन तौर ते जेको एहतजाज कयो आहे, असां ख़ुदारा चऊं था हिन एहतजाज जो नोटिस वरितो वञे, न त हिन खां पोइ असां बुख हड़तालूं कंदासीं, असां वेहंदासीं। असां पुरमन आहियूं शहरी, असां गुंडागर्दी असां कोन था करणु चाहियूं। पर थोरा असां उन खे बि इहा ई उन सां डिमांड कई त महिरबानी करे ख़ुदारा असांजा हीउ मुतालबो असांजो इहो ई आहे त हिते लोड शेडिंग सैदाबाद में हथरादू कई वई आहे। असां अॼु निकिता आहियूं, जेके बि असां सां गॾु सहाफ़ी हज़रात आहिनि, मीडिया वारा आहिनि, असां उन्हनि जा थोरा हितां आहियूं जिन असांखे कवरेज पिया ॾियनि। ॿिए जेके बि शहर जा माण्हू असां सां गॾु आहिनि, असीं उन्हनि जा थोरा हितां आहियूं। हीउ कंहिं बि हिकिड़े माण्हू जो मसइलो न आहे, हीउ टोटल शहरी आबादी आहे, शहर जे माण्हुनि जो मसइलो आहे। महिरबानी करे असांजो इहो ई मुतालबो आहे, या असांजे लोड शेडिंग जी जेका तलवार मथां टंगी पई आहे इहा ख़तमु कई वञे।